الفضل والعدل والنظم بالجزم بوحدته وبكبريائه وبسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نذير له ولا مشير له ولا مقيم له ولا ضد له ولا ند له ولا جود له ولا مثال له ولا مقاسم له ولا مدعني له ولا مناظر له ولا جلد بلد ولد جسد رسم جزو عزم عزو ولا جذب وصف عيب طاب طيب قذب له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله. من يشرك في ذاته وصفاته وآداته وآياته رؤية يتبرك بغيره من نبي وولي وتقي ونقي وحسين وجميل وصغير فعليه الخسران والوباء. ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا ثم أجدر الخلق جديرنا وأعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وآسن الخلق من الحسن والعدارة والهداية والإمامة والأمامة وأعلانا وأجلانا وأنفعنا وأجهد ورفعنا وأكبرنا وأخضرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن سيدنا وسندنا محبوب وصلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدلاننا هو عدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلالة القاهرة الغائبة الظاهرة الباطنة وعد عند سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. وقال الله تعالى في مقام آخر في صحف مكرمة مرفوعة مطهرة
بأيدي سفرة كرام بررا. وقال النبي صلى الله عليه وسلم اللهم أصلاه علما معاوية. وقال النبي صلى الله عليه وسلم اللهم اجعله هاديا ومهديا. وقال النبي صلى الله عليه وسلم يبعث الله يوم القيامة معاوية وعليه رداء من نور الإيمان. وقال النبي صلى الله عليه وسلم أهلم من أمتي معاوية. وقال النبي صلى الله عليه وسلم الصلاة معراج المؤمنين. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जेकी दोस्त जागो था उहे मदीने वारे साईं ते आमिना जे लाल ते रोज़े वारे रसूल जी ज़ात ते जागी करे सलवा शरीफ. सल्ली अला मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व सल्लम तस्लीमा दाइमन अबदन अबदा. ए अमीर शाम तेरी जाहो मंजिलत की कसम, तेरे नाम का दुनका मैं बजा के छोड़ूंगा. चो सुभान अल्लाह. रात जो 12 बजे का वो वाइज करण ई आ जी सकरात वारे ते यासीन पढ़ण. हाणे तहां ॻाल्हाईंदो त असां बि हलंदासीं इंशाअल्लाह. तो मां भी निंड में उथी आहियां. हिक निंड करे आयो आहियां. शाबाश आहे तव्हांखे सिजल थे को वठी जागो था. ए अमीर शाम तेरी जागो मंजिलत की कसम, तेरे नाम का दुनका मैं बजा के छोड़ूंगा. चो सुभान अल्लाह. तेरे नाम से जो जलते हैं मुल्हिद व जिंदीक, उनको खुदा के गजब से मैं बजा के छोड़ूंगा. चो सुभान अल्लाह. मैं उस वक़्त भी मोहम्मद का कुम्मी था और मैं आज भी इसी मोहम्मद का कुम्मी हूँ. मैं उस वक़्त भी मोहम्मद का नौकर था और मैं आज भी इसी मोहम्मद का नौकर हूँ. हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही. स्टेज वाला भी सुभान अल्लाह का. हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही. अंधेरा था उजाला हुआ कशफत दुजा बिजमालिही. उनके खसाइल नेक थे वो हसनत जमी खिसालिही. घणो डबलिंग आवाज न करे. मॉनिटर साफ रखी भली वधाए. अल्लाह से तांजे लाउड में बरकत कंदो. आमीन. जो बुलंद आवाज. ए फकीर मुजाहिद आशिका हर जलसे में मुझे वाइज के रिकॉर्ड भी कंदो आ, सोनो भी हलाइंदो आ. हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही. अंधेरा था उजाला हुआ कशफत दुजा बिजमालिही. उनके खसाइल नेक थे वो हसनत जमी खिसालिही. मालिक ने क्या खूब कहा, खालिक ने क्या खूब कहा, राज़िक ने क्या खूब कहा. सल्लू अलैहि व आली. सलवात पढ़ो मदीने वाले साईं ते. ना मोहम्मद व आले. बिस्मिल्लाह. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155
अल्हम्दुलिल्लाह अज 1 मई सन 2016 अवांजे गोठ काजी गुलाम मुस्तफ़ा में मुझे प्यारे दोस्त हजरत मौलाना सैफुल्लाह साहब जे बार बार राब्ते सां असांजे इन इलाके जे मुझे ख़ास प्यारे जमाती बाऊ मोहम्मद रफ़ीक चाचड़ साहब जे वास्ते सां बाऊ गुलाम मुस्तफ़ा जी दावत ते जुमला जमात जे सद ते इन सालियाना दीनी प्रोग्राम में अल्लाह तबारक व तआला हिन गोठ में पहिरों दफ़ो अज कुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। रात जो काफ़ी हिस्सो थी वियो आहे, 12:30 थी विया आहिनि। 12 बजे खां पोइ अल्लाह जी रहमत भी दुनिया जे आसमान ते लही ईंदी आहे। खुश नसीब आयो जो अज हिन इको साउंड जे ज़रिए तां जे गोठ में सिजल थे को वठी रब जो कुरान हले थो। अल्लाह जो कसम अज तां जे गोठ जे वण वण ते पन पन ते जमीन जे भितर भितर ते अन अन में थाव थाव में हिन कुरान जी रहमत जो मींह वसी चुको आहे। मुखां अग में बिरादर में मोहतरम मुझो प्यारो दोस्त हजरत मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब दामत बरकातहुल आलिया तवां के मदीने वारे साईं जे मेराज जूं भी कुछ झलकियूं ॿुधायूं ऐं कातिबे वही हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत ते भी कुछ रोशनी विझी वया। मुझी दिल थी चाहे मौलाना जी मांखे इशारो ॾेई वियो त शाह साहब वरी ॿई मौज़ू तोखे ॾेई थो वञा, जेकी शयूं मां न ॿुधायूं उहे जमात खे ॿुधाईंजांइ तां त मौज़ू मुकम्मल थी वञे। मुसलमानो ही महीनो आ रजबुल मुरज्जब जो ऐं इस्लामी साल में कुल 12 महीना थींदा। अंग्रेजी साल में भी 12 महीना। इस्लामी साल जा जेके 12 महीना उहे केड़ा? मुहर्रमुल हराम, सफरुल मुज़फ्फर, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल अव्वल, जमादुल सानी, रजबुल मुरज्जब, शाबानुल मुअज़्ज़म, रमजानुल मुबारक, शवालुल मुकर्रम, ज़ुल्क़अद ऐं ज़ुल्हज। अंग्रेजी भी 12 महीना, जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर ऐं दिसंबर। इस्लामी साल जे हर महीने के अल्लाह साईं पंहिंजी फजीलत ॾिनी आहे, पंहिंजो शान ॾिनो आहे, पंहिंजो मक़ाम ॾिनो आहे। कुरान वारो, दीन वारो ऐं हिन काज़िन जे गोठ वारो, मुख़्तलिफ़ ज़ातिन वारो, अज मंगी बिरादरी वारा भी वेठा आहिनि, सूमरा बिरादरी वारा वेठा आहिनि, चाचड़ फ़कीर वेठा आहिनि, इंडड़ फ़कीर वेठा आहिनि। अज हिन गोठ जी मुख़्तलिफ़ ज़ातिन वारा रुगो इन नियत सां वेठा आहिनि त रब अज पंहिंजूं ओताकूं छॾे आयाऊं, पंहिंजा नरम गरम बिस्तरा छॾे आयाऊं। हालांकि उन्हारे जी रात भी नंढी थींदी आहे। अज थधड़ी हवा में वेही करे रब तुझे कुरान सां पंहिंजो नातो जोड़े वेठाऊं। अज मां दुआ थो कयां, अल्लाह मां गुनाहगार सैयद सां कलाक सवा जेके जमाती साथ ॾियनि, अल्लाह हिननि खे क़ब्र में क़यामत में हिन कुरान जी शफ़ाअत नसीब कराईंदो। जेके जागो था हथ मथे करे नारो धणी ॿुधायो मुझा। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। मुहर्रमुल हराम जो महीनो थो चवे, मां में हिकु ॾींहुं शान वारो आहे, जंहिंजे करे अल्लाह साईं मां सॼे महीने खे इज़त ॾेई छॾी। उहो आहे 10 मुहर्रमुल हराम, जंहिंजे करे रब सॼे महीने खे इज़त वारो बणायो। रबीउल अव्वल जो महीनो थो चवे, मां में भी हिकड़ी रात आ, वॾी शान वारी आ, बरकत वारी रात आ,
जै रात महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थिया इन हिकड़ी रात जे करे अल्लाह सही अमा सजे महीने के इज्जत दे शाबान जो महीनो तो चवे मामे भी हिकड़ी रात आ 15 शाबान जी रात आ छोटकारे जी रात आ निजात जी रात आ मोमिनन जे बख्शण जी रात आ जो अल्लाह सही उन हिकड़ी रात में एडा मोमिन बख्शींदो आ जो बनी कलब जे कबीले में अरबन वट जेके रिढा हुयूं तकरीबन उलमा लिखंदा 80,000 रिढा हुयूं 80,000 रिढ जी खल में पशम में जितरा वार थींदा एडा मोमिन मां अल्लाह इन 15 शाबान जी रात बख्शे छॾी। अब 80,000 खल जी रिढ जी खल में जेके वारन घणा थींदा गणे वेंदो को असां पंहिंजी ॾाड़ीअ जा वार नथा गणे सघूं मथे जा वार नथा गणे सघूं त रिढ जी खल में त सन्हा वार थींदा आहिनि काॾों गणे सघंदासीं केॾो रब करीम आ जो इहा रात भी मथे महीने में अचण वारी थी अल्लाह के रोई याद कजां रब बख्शे छॾे। रमज़ान जो महीनो तो चवे माखे इज्जत मिली आ त हिन क़ुरान जे करे मिली आ छो त रमज़ान क़ुरान में आ क़ुरान रमज़ान में आ इन जी ज़ियारत कर हिन क़ुरान जे करे शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान मां रमज़ान भी इज्जत वारो थी ज़ुलहज जो महीनो तो चवे मामे भी 3 ॾींहं वॾे शान वारा बरकत वारा जिन में हाजी सगोरा एराम जो चादरा पाए पढ़ंदा आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक इन 3 ॾींहंनि जे करे अल्लाह सही मां सॼे ज़ुलहज खे भी इज्जत ॾेई छॾी। अचो त रजब जे महीने को पुछूं रजब जो महीनो तो चवे मामे भी हिकड़ी रात आ 27 रजब जी रात आ मेराज जी रात आ वसल वसाल जी रात आ कुर्बन जी रात आ जो इन हिकड़ी रात जे करे अल्लाह सयमा सजे महीने रजब के भी इज्जत दे। अब रजब जे लफ्ज में अखर घणान गालायो जेके निंड पे उहे भी गालायो घणा साईं 3 अखर लफ्ज़ न 3 अखर एक रा बियो ता गलाइंदो तो मां गलाइंदो मां अल्लाह जो कसम मां रात जाम शोरे में होयम उते वाइज केम डी जो बाऊ राशिद ममू सा गद रते देरे में वाइज केम मां हुई ही सफर जो थकल आया चो तो दुआ घुरो हलो तब गालायो मूसा रजब में अखर घणा अखर घणा 3 एक रा बियो जीम ऐं 3 बे पर ये अगे दौर में पढ़ाईंदा बे हाने बे नचे जाए हाने जाए भा अगे दौर में कुराड़ियूं मायूं हूंदियूं वेचारियूं कुरान पढ़ाईंदियूं पोइ हीअं पढ़ंदा हा बे ते ज़े तुवे ज़ुवे एन गैन हाणे ईअं न आहे हाणे बाक़ाइदा कुरान जा कारी अची विया आहिनि ॻोठनि में अल्हम्दुलिल्लाह तजवीज़ सां कुरान था पढ़ाइनि कीअं अलिफ बा ता सा जीम हा खो दल ज़ल रा ज़ा सीन शीन साद ज़ाद ता वा अगे वर पढ़दा तुवे ज़ुवे एन गैन हाणे ये नाए हाणे ता वा आइन गैन अल्लाह सभिनी के कुरान क़िरात सां पढ़ण जी तौफीक अता फरमाए। अर्ज़ पे कम त रजब में अखर घणा 3 एक रा बियो जीम 3 बा रजब जी रात चवे त हे रहमत वारो महीनो आ उन दी मक्के पाक में रहमत थी जो मदीने वारो सही आमिना जो लाल मेराज करे मोटी आया जई घर मो वया उन घर जे दरवाजे जो कड़ो लुडे पयो साईंजन मेराज करे मोटी आया सुभान अल्लाह कड़ो अञा लुडे पयो जय कोरे मां जय बदने मो मुझो सोनो साईं वुजू करे बरकाता नफल पड़ी मेराज ते वया साईंजन मेराज करे मोटी आया त पानी में सागी चुरपुर हुई
जैं बिस्तरे तां मदीने वारो साईं सियारे जी मौसम में नरम गरम बिस्तरे तां वया मेराज ते मुझो सोनो मेराज करे मोटी आया त बिस्तरो उवें ही गरम हुयो। ओ काज़िन जे गोठ वारा उन दी मक्के पाक में रहमत थी जो मदीने वारो साईं रात जी हिकड़ी घड़ी में मेराज करे आयो। पर जो काज़िन जे गोठ वारा रात जा 12:30 थी वियान तुझे गोठ में कुरान जी रहमत जो जलसो तो हले। रहमत उन दी या रहमत अज भी हले थी। जीम जलवे जो आ उन दी जलवो ज़ाहिर थियो जो मदीने वारो साईं जने मेराज करे मोटी आया। मुनाफिक सड़ी वया, काफर सड़ी वया, दुश्मन सड़ी वया। महबूब जे मेराज के दिसी मेराज जो बुधी मोमिन ठरी पया। काज़िन जे गोठ वारा अज तुझे गोठ में कुरान जो जलसो थियो आ। मुनाफिक सड़ी विया हुंदा, मोमिन जूं दिलियूं ठरी पयूं। बेबरकत जिया उन दी मक्के पाक में बरकत थी जो अल्लाह जो रसूल मेराज करे मोटी आया। तू असांजे लाए नमाज जो तोहफो खणी आया। अज तांजे गोठ में बरकत जा जो रात जो हिक थी वेंदो तब तांजे गोठ में कुरान जी रहमत जो जलसो हलंदो। मौलाना पेरों जेको मौजू बयान कयो मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब सैयदना अमीरे माविया जो मौजू बयान कयो। मां उनखे थोरो पूरो कयां त पोइ मेराज में हथ विझां। अल्लाह अकबर कबीरा अमीरे माविया केरा मदीने वारे साईं जो सालो थींदो आ। हुजूर साईं के एडो प्यारो आ जो एक दफे अमीरे माविया रज़ी अल्लाह ताला न जरे पांजे घर आयो पांजी भेण सा मिलण। अम्मा उम्मे हबीबा पांजे भाव के मुसाफिरी जो थकल दिसी तेल मिठो खणी अमीरे मुआविया जे मथे मुबारक के तेल हणी मालिश थी करे। अमीरे मुआविया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में थाम में पानी डिठो उन लगी यस। सुभान अल्लाह हुजूर साईं वारे बरकत वारे थाम में नबी साईं जी ओभर वारो पानी हजरत अमीरे मुआविया पी। दुनिया जा बद किस्म जा मानू एड़े मुजाहिद के पांजे किताबन में गारियों ता देन घटवता लिखन। अल्लाह जो कसम मां चवंदो आ इनन किताबन के पन्ने आकिल जे चौक ते घंटा घर ते बाह में साड़े छड़जे। ये सब किताब कूड़ान जेके अमीरे माविया के घटवत गालाइन। किताबन में जेकने सच्चो किताब आ त ही रब जो कुरान आ। खुद अल्लाह सही कुरान में हजरत माविया जो शान पढ़ियो आ। हिनन जा किताब काडो वजंदा। साईं जन आया दिसन त उम्मे हबीबा पांजे भाव जे मथे के तेल थी हणे। पाण फरमायो मुझो हिते पानी पियो हो ओभर वारो काडे वियो। घरवारी थी जे या रसूल अल्लाह मुझो भाव पी वियो। उम्मे हबीबा साईं जन के चेती साईं मुझो भाव तांजे ओभर वारो पानी पी वियो। मदीने जे मीर हजरत माविया जे सीने ते हथ आयो। हथ हणी रहमतुल आलमीन नबी नबूवत जी जुबान सा दुआ दिनी। ए अल्लाह जय मुआविया मां मोहम्मद जी ओभर वारो पानी मुझे थाम मो पीतो आ। अल्लाह इन जे सीने के नबवी इल्म सा भरे छड़े जाए। हुजूर साईं दुआ दिनी हजरत मुआविया के। अल्लाह अकबर कबीरा अमीरे मुआविया जे बारे में ही रिवायत भी जेका मौलाना इशारो करे हो त मां ताके बुधाया त मदीने वारो साईं रहमतुल आलमीन नबी एक दफे हजरत अली साईं जी भेण अम्मा उम्मे हानी जे घर सुता पया हा। ऐ मेराज जी रात भी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अली साईं जी भेण पांजी सोट उम्मे हानी जे घर सुतल हा। ऐ एक रात वरी जने यो ख्वाब लदो पाण उन रात भी अली साईं जी भेण जे घर सुतल हा। मदीने वारो साईं आराम में आ। कायनात जो नबी आराम में आ। ओचितो हजरत अम्मा उम्मे हानी दी चवे रहमतुल आलमीन नबी निंद्रमो थी पया। निंद्रमो जो थिया त मुझो सोनो नबी मुस्कुराए पयो। पने आकिल जा मुसलमानो हाले जी शरीफ जे इलाके वारो कुरान जा आशिको जने मदीने जो मीर मदीने में मुस्कुराइंदो हो ना अल्लाह साईं खुशी में जन्नत जा 8 फाटक खोलाए छॾींदो। नारो हणी बुधाए मुजाहिदन नारे तकबीर
عظمت مصطفیٰ، عظمت صحابہ، سیرت سیدنا امام امیر معاویہ، نعرہ تکبیر۔ سائیں جن کے فرمایوں سائیں تا مسکرایو تھا پان فرمایوں ہانی کے ماں کیے نہ مسکرایا مجھو اللہ ماں کے خواب میں دیکھارے پیو مدینے وارو سائیں تو فرمایا ماں اکھن سا ننڈ میں ڈساں پیو تو منجا صحابہ آفریقہ جے جنگلات میں ونی جنگ جا ون کٹے انہن سا بحری جہاز تیار کرے آفریقہ جے بیٹن میں سمنڈن میں پاک محمد کریم جو کلمو لا الہ الا اللہ محمد رسول اللہ ونی پہنچائیں تھا صاحب تا مسکرایو پیا فرمایا ماں کیے نہ مسکرایا مجھے رب ماں کے چو محبوب جے کے تجا صحابہ ان بحری جہاز میں ونی آفریقہ جے بیٹن میں ونی لا الہ الا اللہ جی دعوت ڈیندا سمنڈ میں فقد اوجب الجنت ایڑن تجھے صحابہ تے ماں اللہ جنت واجب کرے سائیں جن فرمایا ماں ان خوشی میں مسکرایا تو ماں محمد جو کلمو ونی سمنڈن میں بھی پہنچ دو اللہ اکبر جنہیں مدینے جے میر ایو خواب بیان کیو اتے نوجوان نیانی ویٹھی 7 سالن جی جن جو نالو ہو اما ام حرام ننڑی شوکریا نیانیا بھجندی آئی یا رسول اللہ سائیں مجھو عرض وا سائیں دعا تگر ماں بھی نہ جہاز میں ویا 7 سالن جی نیانی دعا تی گھرائے سائیں یہ جو کو جہاز ویندو سمنڈ میں صحابہ جو لا الہ الا اللہ بدھائن سائیں دعا گر تو ماں نیانی بھی میں ہو جا سائیں جن فرمایو ماں دعا گری اما ام حرام کے فرمایو نیانی تو بھی نہ جہاز میں ہوں دی تو کے بھی اللہ جنت واجب کرے چھڑی ان واقع کے تقریباً 29 سال گزری ویا 29 سالن جو زمانوں گزری ویو مدینے وارا سائیں جہانم وفات کرے ویا سائیں جن جے برکے مٹائن کا وہ ابو بکر صدیق جو زمانو آیو صدیق اکبر جو جنے زمانو گزری ویو سیدنا فاروق اعظم رضی اللہ تعالیٰ عنہ جو زمانو آیو سونے فاروق جو زمانو گزری ویو پو سیدنا عثمان ذی جی خلافت جو زمانو آیو حضرت عثمان جے زمانے میں امیر معاویہ رضی اللہ تعالیٰ عنہ دمشق جے ملک جو گورنر تھیو ہو اللہ سائیں جے رسول کریم جے پیارے غلام عثمان جے حکم سان امیر معاویہ صحابہ کے فرمایو ونی آفریقہ جے بیٹن میں جنگلات میں ونی ون کٹیو تا ماں چاندو اج بحری جہاز تیار تھا کیوں ونی جنگ میں سمنڈن میں ونی مٹھڑے محمد جو کلمو دا بدایوں ان کرے تا اللہ سائیں مدینے جے میر جے صحابہ جے لائے قرآن میں سچ فرمایو ان الذین آمنوا وہاجروا وجاہدوا فی سبیل اللہ والذین آووا ونصروا اولئک هم المؤمنون حقا چو سبحان اللہ پریان تھا گلان اللہ ننڈ پیان سبحان اللہ ڈاڑا کر اللہ سائیں سبحان اللہ کندا رب رات جو ٹائم ماں برکت وارو ٹائم ماں اللہ سبحان اللہ جے کرے ہن جماعت جے لائے ماں دعا تو کیا رب جنت میں ون لگ رہی جائے اج جے کو ننڈ فٹائے سبحان اللہ تو کرے کم جی مندا مجھا اللہ ان سبحان اللہ جے کرے تجھے نبی جو سچو فرمانات ہک سر سون جی لگندی آ جنت میں بی سر چاندی جی لگندی آ اللہ جے کو سبحان اللہ کرے ان جے لا جنت میں سونو بنگلو تیار کرا قرآن تو فرمائے مدینے جے میر جے صحابہ جے لائے والسابقون الاولون من المہاجرین والانصار والذین اتبعوهم بإحسان رضی اللہ عنہم ورضوا عنہ وأعد لهم جنات تجری تحتها الانہار خالدین فیہا ابدا ذالک الفوز العظیم
वरी बि जाइ ते ॿुधो क़ुरान अॼु क़ुरान ॿुधो त को अल्लाह जी रहमत हिन ॻोठ ते वसी पवे अॼु क़ुरान ॿुधो त जीअं हिन ॻोठ खे दुआ ॾेई वञूं त अल्लाह हिन ॻोठ जे सभिनी मुसलमाननि खे पको मुवहिद बणाए अल्लाहु अकबर कबीरा लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना व यंसुरूनल्लाह व रसूलहु उलाइका हुमुस सादिक़ून वरी बि जाते फरमाए उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा ये सब मोमिन होया पक्का उलाइका हुमुर राशिदून ये सब हिदायत वारा उलाइका हुमुल मुफ़लिहून ये सब कामयाबी वारा अबा तू असांजा शागिर्द फेल थी सघंदा जीअं हाणे सखर बोर्ड वारनि जो ऐं मीरपुर ख़ास बोर्ड वारनि जो ऐं लारकाना बोर्ड वारनि जो ऐं हैदराबाद बोर्ड जे तरफ़ां हींअर फर्स्ट ईयर ऐं इंटर जे तालिबनि जो शागिर्दनि जो इम्तिहान थो हले इहे इम्तिहान में कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जे ॿाहिरां फुल कापी हले थी नौजवान कापी करे इम्तिहान में पास था थियनि पर जिन शागिर्दनि जो उस्ताद हुजे मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं जेके शागिर्द पढ़िया हुजनि बैतुल्लाह में मके पाक में अल्लाह जे घर में मस्जिद हराम में जिन शागिर्दनि जो किताब हुजे निसाब हुजे हे रब करीम जो क़ुरान ऐं उन्हनि को इम्तिहान वठे वरी ख़ुदि अल्लाह मुसलमानों नबी जे सहाबा जो इम्तिहान अल्लाह वतो आ अॼु दुनिया जो को माण्हू नबी जे सहाबा के घटि वधि ॻाल्हाए या अमीर माविया के घटि वधि ॻाल्हाए पंहिंजी क़ब्र तो कारी करे पंहिंजी आख़िरत तो तबाह करे छो त असां देवबंदियुनि वटि क़ुरान आ असां मुसलमाननि वटि क़ुरान आ क़ुरान असांजो जज आ क़ुरान असांजा फ़ैसिला कंदो आ असां क़ुरान खां ॿाहिरि वेंदा न आहियूं असांजी हर ॻाल्हि जो फ़ैसिलो क़ुरान में आ क़ुरान जो हिन जमात के तू बुधा त हुजूर साईं जे सहाबा के माण्हू घटि वधि था ॻाल्हाइनि अमीर माविया के नऊज़ बिल्ला माण्हू मुनाफ़िक था लिखनि नऊज़ बिल्ला माण्हू अहिड़े महबूब जे प्यारे साले के बदकार था लिखनि क़ुरान तू ॿुधाए क़ुरान तो फरमाए उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा नबी जे सभिनी शागिर्दनि जो इम्तिहान मां अल्लाह साईं वतो आ लिखण वारो लिखो सम्झण वारो सम्झो यादि करण वारो यादि कयो या मां सैयद जी ॻाल्हि न आहे रब करीम जी ॻाल्हि आ सिपारो तव 26 सूरत जो नालो तव सूरतुल हुजरात रुकू तव पहिरों हुन में खोले ॾिसो अल्लाह तो फरमाए इम्तिहान बि मां वतो मान अल्लाह दुनिया जा माण्हू था चवनि त नबी साईं जे वञण खां पोइ 5 ॼणा बचा रुगो 5 तन पाक बचा बाक़ी सब नऊज़ बिल्ला मुनाफिक थी विया सब छॾे विया अल्लाह तो जे न ये कूड़ था हणनि ये ग़लत ॻाल्हि था कनि मां अल्लाह जी ॻाल्हि सची आ रब तो फरमाए लहुम मग़फ़िरतुन व अजरुन अज़ीम जेके होया ई मुनाफिक उहे त हुअं ई मुनाफिक आहिनि 2 नंबरी होया इन्नल मुनाफिकीन फि दरकिल अस्फल मिनन नार जेके नबी साईं सां गॾु खाइनि वरी अंदर जा मुनाफिक उन्हनि खे त मां जहन्नम जे तरे में सटींदमि बाक़ी जेके सच्चा सहाबी या सच्चा अहल बैत हा उहे इम्तिहान में कामयाब थी विया इनाम बि ॾियान थो लहुम मग़फ़िरतुन मां बख़्शे बि छॾियो मान व अजरुन अज़ीम मां अजर बि ॾिनो मान नारे तकबीर अज़मते सहाबा किरदारे सहाबा तिफ़ाहे सहाबा शोदाए सहाबा नारे तकबीर जंहिंजो इम्तिहान अल्लाह वठे शागिर्द हुजन मुस्तफ़ा करीम जा ये फेल थींदा या पोख ई भली तैयार थी या जंहिंजो हारी रसूलुल्लाह हुजे
اللہ محبوب سائیں جا شاگرد کیے فیل تھیندا امیر معاویہ رضی اللہ تعالیٰ عنہ ہوائی جہاز تیار کرایا 1117 جہاز تیار تھا نتا گالا ہو یار ماں تا چواں پہ غلام مصطفیٰ کے بارے کا وہ واعظ کرن کیڑو ہوا اللہ اکبر گالا جو سبھی سبحان اللہ ڈاڈا کیوں 1117 جہاز تیار تھی ویا پان فرمایا ونے ونجو مدینے میں ہوکو دیو مکے میں اعلان کयो जेके जन्नत कमाइणी आहे हिन जहाज में अची वे सहाबी ऐलान करण वारो ऐलान तो करे अचो अचो जेके जन्नत कमाइणी आहे त जहाज में वे समुंड में मिठड़े मोहम्मद जो कलमो पुजाए छे अब आ घर छडण सोलो नाहे दुखियो आ पुछा कर तबलीग जमात वारन को जेके बेचारा बिस्तरो खणी 40 ॾींहं बाहर ता वञन अल्लाह अकबर बच्चा सबनी के प्यारा न रानियों सबनी के प्यारियों इलाको सबनी के प्यारो आ पर हुजूर जा सहाबा जने ऐलान थियो त जन्नत दी विराजे नबी जो फरमान सच्चो आ पांजा बच्चा बार छडे घर छडे बनियूं छडे हजरत उस्मान को दुआ घुराईंदे घोड़े ते भजंदा था वञन मां भी जहाज में वञा मां भी जहाज में वञा अल्लाह ऐलान करण वारे नौजवान जो आवाज जरे उन न्याणीअ जे कन ते पहुतो जे 7 सालन में नबी साईं को दुआ घुराई हुई गाल याद आ विसरी वई 7 सालन जी उम्र में जे दुआ घुराई अॼु उहा न्याणी शादी भी उन जी थी वई उन जी उम्र वञी करे 50 साल खां मथे थी वई उन जे कनन ते आवाज आयो त वो जहाज तैयार थी वियो आ जिंजी दुआ मां मदीने जे मीर खां घुराई हुई मुर्स जो नालो तस हजरत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु मुर्स के थी चवे अल्लाह जो वास्तो थी मां हथ बधी करे चवाए थी मां के मोकल दे मां भी न जहाज में वञा जिहाद ते मुर्स तो चवेस तू 50 साल जी पोड़ी औरत छा वञी कंदी तू त ॿियनि खे तकलीफ़ ॾींदी आहे जिहाद औरतुनि ते छो रही आहे जिहाद त मर्दनि ते आहे साहबा वञनि तू कीअं थी वञे मुर्स के थी चवे उबादा मां मदीने जे मीर को आमिना जे लाल को दुआ घुराई हुई मुझे साईं फरमायो हो जेको इन जहाज में वेंदो अल्लाह उन जे मथों जन्नत वाजिब कई आ हजरत उबादा के फरमाए मां हुजूर को दुआ घुराई आमिना जे लाल मुखे चयो हो त अल्लाह जी बानी तू भी इन जहाज में होंदी आ बराबर जिहाद औरतुनि ते फर्ज नाहे पर मां वेंदी मां के मोकल दे छो त नबी साईं जो शागिर्द आणियो नबी साईं जो साहब आणियो मुर्स जी मोकल को सवा घर न छॾींदो मुसलमानो उहा भी त हुजूर साईं जी साहबाणी आ जेके ख़बर पई त अबो बीमार थी वञ पंहिंजे पीउ को तबीयत पुछी आ चवे थी मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजो साहबी नौजवान जिहाद ते वियो आ ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे जी दावत ॿुधाइण वियो आ मां मुड़ुस जी मोकल को सवा पंहिंजे घर जी चाठ भी न छॾींदमि अल्लाह अकबर कबीरा पीउ पंहिंजी न्याणीअ जे इंतज़ार में वेही आख़िर वफ़ात करे वियो न्याणीअ खे ॿुधायो त तुंहिंजो अबो वफ़ात करे वई न्याणी थी चवे बाबा जो मां मुंहुं कीअं ॾिसां रोए थी चए थी मां मुड़ुस जी मोकल खां सवा न हलंदमि सहाबा आया मुंहिंजे साईं ॾे मसलो खणी आया या रसूल अल्लाह न्याणी आ ॾाढो रोए थी चवे थी त मुंहिंजो महबूब मांखे मोकल ॾे मां पंहिंजे बाबे जो आख़िरी दीदार कयां या रसूल अल्लाह चए थी मां मुड़ुस जी मोकल खां सवा घर जी चाठ न टपंदमि मदीने जो मीर तो फरमाए मां रसूल अल्लाह भी इजाज़त नथो ॾेई सघां अर्रिजाल क़व्वामून अलन निसा मर्द हाकिम थींदा आहिनि पंहिंजी औरतुनि जे मथां मुड़ुस जी मोकल न आहे त मां रसूल अल्लाह भी नथो मोकल ॾेई सघां जॾहिं अमा साइण उन न्याणीअ जे बाबे जी जनाज़े नमाज पढ़ी वई कफन दफन ॾेई दफनाइण था वञनि न्याणीअ जो हाव फाटे थो मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा रब तूं मुंहिंजो मसलो हल कर त मां बाबे जो चेहरो त ॾिसां मदीने जे मीर फरमायो ठीकु आहे भला न्याणी रोए थी मां हीअ फतवा थो ॾियां न्याणीअ जे पीउ जे लाश खे इन न्याणीअ जे घर जे दरवाज़े ते खणी अचो
अल्लाहु अकबर कबीरा। साहबा फरमाइन था उन न्याणीअ जे अबे जे लाश खे खणी आयासे, असां घर जे दरवाजे जी चाठ ते रखियोसे, बार भी न, छो त न्याणीअ खे पेर बार नाहे कढणो, मुड़स जी मोकल नाहे। मुड़स उन दौर में मोबाइल फोन भी त कोन हुई, वायरलेस भी कोन हुई जो माण्हू फोन ते मुड़स चवे हा तोखे मोकल आ। न हुजूर साईं जी न्याणियूं ॾिसो त सयूं केॾियूं परदेदार, नबी साईं जूं उम्मताणियूं शागिर्दाणियूं केॾियूं क़ुरान ते अमल करण वारियूं हयादार, पंहिंजे पीउ जे लाश जो दीदार थी करे अबे जे लाश जो कफन खोले, अबे जी पेशानीअ को चुमी वठी अखियुनि मां लुड़क वहाए आसमान ॾे तके चे दी मुंहिंजा अल्लाह, ओ मुंहिंजा रब करीम, ओ मुंहिंजा अल्लाह, जेकरे मुझो पर्दो मुझो हया रब तो वट कबूलात, मुझे अबे के कब्र में अजाब न कजाए, मौला मुझे अबे के कब्र में अजाब न कजाए। मदीने जे मीर आमिना जे लाल साहबा के चौहाने खणी वञो इन जे पी के दफनायो। जॾहिं दफनाए आया मुझो साईं दुआ घुरी आया, पाण मुस्कुराइन था। साहबा फरमायो साईं छो था मुस्कुरायो? पाण फरमायो वञो इन पर्देदार हयादार न्याणीअ के चओ त तुझे न पर्दे जे करे मुड़स जे अदब ऐं हया जे करे अल्लाह साईं तुझे अबे के कब्र में बख्शे छॾियो आ, कब्र जन्नत जो बाग बणाए छॾियो। अल्लाह अकबर। सो हीअ बि चवे थी अल्लाह जी बानी मुड़स खे मोकल ॾे त मां वञा जिहाद ते। मुड़स तो चवेस तूं 50 साल जी, मां 60 साल जो थी वियो आहियां, जन्नत रुगो तोखे खपे थी, मां भी हलंदुमि तोसां गॾु, मूंखे भी वठी हल। कुराड़ो भी हलियो, कुराड़ी भी हली, सफ़र कंदे कंदे जॾहिं शाम जे इलाके में पहुता, पुछंदा काॾे वञो? हलो हलो जहाज तैयार आ। अफ्रीका जे इलाके में पहुता। मां इन करे तव्हांखे नई ॻाल्हि थो ॿुधायां जो मुंहिंजो दोस्त चवंदो आहे भाऊ रफ़ीक में चाचड़ शाह साहिब हिन इलाइक़े में अचे त साॻियो मौज़ू न ॿुधाईंदा, मां नाराज़ थी वेंदो आहियां। मूंखे लठ लॻाए पोयां वेठो आहे न, चवंदो आहे साॻियो मौज़ू न ॿुधाए, नओं नओं ॿुधाए मौज़ू। अल्लाह साईं तव्हांजे इल्म में, रब साईं तव्हांजे ॿुधण में अल्लाह मुंहिंजे इल्म में बरकत करे, आमीन चो बुलंद आवाज़। हज़रत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जी घरवारी काथे मदीनो काथे अफ्रीका जो बेट सफ़र करे 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 जॾहिं पहुता त सुभान अल्लाह जहाज तैयार बीठा। हज़रत अमीरे माविया उन जहाज में 1117 जहाज़न में अमीरे माविया हर जहाज में 500 कुरान जा कारी पियो विहारे। हिकिड़ा नौजवान अचनि साईं मांखे बि विहार, छो त नबी साईं जो हुकुम आहे जेको इन जहाज में वेंदो जन्नत मुफ्त में मिली वेंदो, साईं मांखे बि विहार। पाण फरमायो न, मां हिन जहाज में मुजाहिद उनखे मोकिलींदुमि जेको पंहिंजे सीने में रब जो कुरान यादि करे ईंदो। मुआविया जे इन हुक्म ते देर न थी, सहाबा कुरान पाक खोले यादि करण शुरू कयो, हिक ॿिए खे उते सबक था ॾियनि पचाईंदा। केतिरा साहबी 3 ॾींहंनि में कुरान मजीद जा हाफ़िज़ थी आया। रिवायात में अचे तो तक़रीबन 3500 नौजवान कुरान मजीद उते उते यादि करे हज़रत मुआविया खे चवंदा असां को इम्तिहान वठो, असां कुरान यादि करे आया आहियूं, असांखे जहाज़ में विहार त वञूं जन्नत कमाइण। केॾो जज़्बो हो सुभान अल्लाह। जॾहिं जहाज तैयार थी विया, कुराड़ी थी चए मां भी हलंदुमि। अमीर मुआविया फरमायो अम्मा जिहाद औरतुनि ते नाहे, जिहाद माज़ूरनि ते नाहे, जिहाद कुराड़नि ते नाहे, ज़ईफ़नि ते नाहे, माज़ूर ते नाहे। लईस अलल आमा हरजुन वला अलल आरज हरजुन वला अलल मरीज़ हरज, बीमार ते भी जिहाद नाहे। अम्मा तूं काॾे थी वञे? हज़रत अमीर मुआविया खे थी चवे साईं इन बशारत के रिवायत करण वारी त मां आहियां जेका अल्लाह जे रसूल ख्वाब में उथी वरी निंड मो जेका हदीस ॿुधाई त जेको इन जहाज में वेंदो अल्लाह उन जे मथां जन्नत लिखी छॾी आहे। सही आहे, हदीस मां बयान कई आहे, मां न ॿुधायां त कोई अचे ई न, जहाज खाली पिया हुजनि। रिवायत ही तो मां बुधाई आ सही, मां रसूलुल्लाह के डिठो। अच्छा जैसे मां 7 सालन जी हुयम त मां रसूलुल्लाह को दुआ घुराई, मुझे साईं फरमायो अम्मा उम्मे हराम तू भी न जहाज में हुंदी है।
हाणे साईं तव्हांजी मर्ज़ी आहे मांखे छॾियो न छॾियो मुआविया साईं मुस्कुराए करे चए थो जेके रसूल अल्लाह जी बशारत मिलियल हुजे मां मुआविया खे कहिड़ी ताक़त रोकियां अमा तू बि वञ पंहिंजे मुड़ुस खे बि वठी वञ मुसलमानों वे जहाज वया अफ्रीका जे बेटल में जिहाद करे आया अलाए किथे किथे वनी पाक मोहम्मद जो झंडो फड़काए आया तरे त अल्लाह से कुरान में फरमायो इज़ा जा नसरुल्लाह वल फतह वरअयतन नास यदखुलून फी दीनिल्लाह अफवाजा ओ सोना मोहम्मद घबराए ना हाने तुझो दीन कामिल थी वियो हाने टोलन जा टोला मोहम्मदी दीन में ईंदा अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम दिसा तो मां घणा निंड था गल बस हाने मां जल्दी बंदो गया अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना ए मुजा अल्लाह ए मुजा महबूब करीम मां अल्लाह तुझे दीन के कामिल कयो हाने मोहम्मदी दीन में टोलन जा टोला कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदा अब नारो हण तो इन जी निंड फिटे नारे तकबीर अज़मते मुस्तफा अज़मते सहाबा अज़मते अहले बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर अमीर माविया वरी आशिक रसूल एडो हो जो खबर पयस त एकड़ो सहाबिया जिनो नालो वा काब बिन ज़हीर उन वट नबी साईं जी चादर पईया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर पईया काथे दमश्क काथे उन सहाबी जो घर तकरीबन 200 मेलन जो सफर हो अमीर माविया आशिक रसूल हो पंहिंजे घोड़े के तैयार करे वजीर वज़रा पुछंदा से काॾे था वञो चवे तो हिते बीहो मां रसूल अल्लाह जी चादर खणी अचां साईं जन जी सिक लगी आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर मुबारक खणी अचां हलियो आ 200 मेल सफर कयई उन सहाबी जे दरवाजे ते पहुतो दर खड़कायई मंदकल बाब केरा दरवाजे ते अन गवर्नर अमीरुल मोमिनीन अमीर माविया मां अमीर माविया आया साईं कियां आया हाल हवाल दजो मानी खाओ पानी पियो फरमाया न मानी खाइंदो माए न पानी पियंदो माए माके खबर पई आ त रहमतुल आलमीन नबी जी चादर मुबारक तो वटा अज जल्दी कर या चादर माके दई छड़ तोहफे में मां गवर्नरी जो ओदो तुझे हवाले तो कया मिठड़े मोहम्मद जी चादर मुझे हवाले कर गवर्नरी जो ओदो ॾियाए तो चादर माके दे साईं सांजे करे भला तवा पंहिंजी गवर्नरी जे ओदे खे मुझे हवाले था कयो चादर वठो था हजरत अमीर माविया तो चवे कुराड़ो थी वियो हयाती ते कोई एतबार ना है अज न सुभाणे दी कब्र जो मेहमान आ दिल थी चवे तमा घर वारन के वसीयत कया तमा मुआविया जने वफात करे वना तमा के कफन दिजो त मिठड़े पाक मोहम्मद रसूलुल्लाह जी चादर जो कफन दिजो शो त कब्र में सुमी पवंदम अल्लाह जा मलाइका ईंदा पहुचंदा मर रब्बुक मन नबियुक मन दीनुक मता मां उते सवालन जा जवाब न ॾेई सघां त वो हुजूर साईं जी चादर ॾेखारे मां मलाइकन के चवंदम मैं उस वक़्त भी मोहम्मद का कुम्मी था और मैं आज भी इसी कब्र में मोहम्मद का कुम्मी हूँ मैं उस वक़्त भी मोहम्मद का गुलाम था और मैं आज भी इसी चादर वाले मोहम्मद का गुलाम हूँ चो सुभान अल्लाह मैं उस वक़्त भी मोहम्मद का नौकर था और मैं आज भी इसी मोहम्मद का नौकर हूँ साईं गवर्नरी जो ओदो तवा जे हवाले होजे माता को न वठंदुम छो त तवा जेसी ताईं गवर्नर थिया हो त अल्लाह साईं मोहम्मदी झंडा मुल्कन में पखेड़े छड़ियान मोहम्मदी दीन वधी वियो आ साईं ओदो ता जे हवाले होजे बाकी जे एडा आशिक आयो जो 200 मेल सफर करे आया मां रखी त पांजे ला हुई पर ता जे इश्क के दिसी मां साहबी ता के ही चादर हुजूर साईं जी तोहफे में तो दे छड़ा
हाणे पंहिंजी दिल ते हथ रखो फैसलो तू कर जेको सहाबी नबी साईं जी चादर पाए कफन में कब्र में सुतो पियो आहे अहिड़े माविया खे तूं घटि वधि ॻाल्हाए बुॾी मरे ख़ुदा जो कसम मां तो चा पंहिंजे मुंह में पाण तो बेहयाई जा बुछड़ाई जा बुजा पाए जो अमीर माविया के घट वतो ॻाल्हाए जेके नबी साईं जी कफन चादर मुबारक मिलल नारे तकबीर कातबे वही सज्जदना इमाम अमीर माविया कातबे वही सज्जदना इमाम अमीर माविया सियासत अमीर माविया अज़मत अमीर माविया जे मुनकिरन ते लानत पेश अल्लाहु अकबर कबीरा तवज्जो क्यों रात जो हिक थी वियो आहे बस 15-20 मिनट साथ जो 1:30 बजे इंशाअल्लाह दुआ घुरंदासे अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी गाल बयान कंदो वञा त रात जा 3 थी वेंदा केर अमीर मुआविया एडो आशिक रसूल जो जने मदीने वारे साईं जी वफात के 29 साल गुजरी विया मुआविया के डाडो शौक थियो त वञा मदीने में हुजूर जे रोज़े जो दीदार करे चा छो त नबी साईं जो रोज़ो भी का आम गाल त नाहे के अल्लाह वारे चवान हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे चो सुभान अल्लाह गाला तमा जल्दी आवाज पूरो कया सुभान अल्लाह हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन माजरे मानी खाई वाइज ते वेंदो आ देखो वाइज दुखियो लगंदो आ बो निंड में उथंदो आ त वाइज दुखियो लगंदो आ पर अल्लाह साईं जी मदद आ हेडो के भाऊ गुलाम मुस्तफा जी दुआ जो जोरी हलऊं था चो सुभान अल्लाह हुजरा तेरा आराम घर सरवर देंगे यूं अर्श से बढ़कर तेरे हुजरे की जमीन है कि इसी में रहमतल लिल आलमीन रहते हैं यही वो हुजरा है जिसको गुंबज़े खजरा भी कहते हैं इसी से हशर के दिन सरवर कोनेन उठेंगे मगर तन्हा नहीं माशेखैन अबू बकर उमर भी उठेंगे ए ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा के ॾिसण वारो ॾिसो सॼो हथ मां मोहम्मद जो अबू बकर में आ खबो हथ सोने उमर में आ जॾहिं मुंहिंजो रोज़ो पाक खुलंदो त मां मोहम्मद नबी कब्र में ईअं उथंदुसि हा कदा नुबसफी यौमिल क़ियामत सिद्दीक़ सॼे हथ में हूंदो उमर सोने हथ में हूंदो मां मोहम्मद पंहिंजे यारनि सां गॾु उथंदुसि तरी तो जे इसी से हशर के दिन सरवर कोनेन उठेंगे मगर तन्हा नहीं माशेखैन अबू बकर उमर भी उठेंगे शफाअत की तेरी रहमत खुदा से इब्तिदा होगी फिर इसी पर सारी उम्मतों की मगफिरत की इंतहा होगी चो सुभान अल्लाह अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो अम्मा आयशा जो दर खड़काई पाण फरमा केरा दरवाजे ते अन अमीरुल मोमिनीन मुआविया अम्मा आयशा पुछे थी कीअं आया हो आयशा 29 साल गुजरी वियान मदीने में हुजूर जी सिक लगी सलाम भी पढ़ण आयुस आयशा दिल थी चवे महबूब साईं जी कमीस त मांखे दे हुजूर साईं जा कपड़ा त जेके गाल समझ में आई वो सुभान अल्लाह अम्मा आयशा हुजूर साईं जी आखिरी घरवारी आ उहा घरवारी आ जंहिंजी झोल में मदीने वारो साईं वफ़ात करे वियो चे पी अम्मा आयशा जने हुजूर साईं वफ़ात करे पियो मां आयशा जी झोल में मिठड़ो मोहम्मद ईअं पियो चमके जीअं हे क़ुरान थो चमके अल्लाह वाह अम्मा आयशा तुझा भाग भला जेके नबी साईं जन आखिरी टाइम ते चयो आयशा मुखे पानी त पियार अम्मा आयशा पानी खणी आई मुझे साईं के दिने सकरात जो टाइम बा मदीने जे मीर फरमा आयशा वल तू पी त पो मां मोहम्मद पिया दुनिया जा शरीर मानो एड़ी आयशा के घट वध गालाइंदा अल्लाह उनन के समझ दे रब उनन के हिदायत दे आमीन छो अम्मा आयशा चई सही तवा पियो त मां ताजी ओभर पिया पाण फरमा ना आयशा वल तू पी त मां पो पिया अम्मा आयशा अदब हुक्म मनी करे पानी पीतो पाण फरमायो आयशा बुधाए किथे चप रखया थी मां मोहम्मद भी उते चप रखी पानी
तोखे प्यार करणो आ पंहिंजी घर वारनि सां त ईअं प्यार कर जीअं मिठड़े मोहम्मद प्यार करे ॾेखारियो आ। अम्मा आयशा खे फरमाए किथे चप रखिया थी? मां मोहम्मद बि उते चप रखी पाणी पिया। आखिरी टाइम ते फरमायो आयशा मांखे ॾंदण त ॾे, मां नबी आखिरी टाइम ते ॾंदण हणी अल्लाह साईं सां मुलाकात तो करण वञा, पाक साफ़ थी वञा। अम्मा आयशा ॾंदण खणी आई, या रसूल अल्लाह सख्त वा। पाण फरमायो आयशा मांखे चबाड़े ॾे, मुंहिंजा महबूब जी कमज़ोरी थी वई आहे। पाण फरमायो आयशा मांखे चबाड़े ॾे। अम्मा आयशा चबाड़े वरी दिल में इरादो कई त मुंहिंजे वात जो चबाड़े अल्लाह हुजूर साईं खे धोई ॾियां, महबूब खे धोई ॾियां। पाण फरमायो न आयशा तुंहिंजे वात जो चबाड़े ॾंदड़ मां मोहम्मद खे एॾी प्यारी आहे जो मूंखे क़बूल आहे, मां पंहिंजे वात में विझां। अल्लाह। अम्मा आयशा खे फरमायो हज़रत माविया कपड़ा त मांखे ॾे। अम्मा आयशा फरमायो मुआविया के साईं हे अमानत मां वठ, कुछ टेम जे लाइ ॾियां थी वरी वापस वठंदम। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी साईं जी कमीस मुबारक खणी आयो, मस्जिद नबवी में अंदर आयो, ज़मज़म जो पानी खणी या मिठो सुहिणो पानी खणी करे मदीने वारे साईं जी कमीस मुबारक के कपड़न जे मथों विझी पिसाए करे हुजूर साईं जे कपड़न जो इस्तेमाल थियल पानी खणी अमीर मुआविया अल्लाह जे खौफ में रोए भी तो वरी हुजूर साईं जे कपड़न वारो पानी पंहिंजे मथे जे मथों हारे थो। मस्जिद नबी में रोई आसमान दे तके चे तो मुंहिंजा अल्लाह मुआविया अॼु न सुभाणे कब्र जो मेहमान आ। अल्लाह मुआविया के कब्र में अज़ाब न कजाए, मुआविया के तकलीफ़ न ॾिजाए, केॾो ख़ुदा जो खौफ आ। अल्लाह नबी साईं जो पानी पंहिंजे जिस्म जे मथों हारियां थियो, छो त जेके हुजूर जा हथ लॻंदा आहिनि अल्लाह उनखे दुनिया जी जहन्नम जी बाहि न साड़ींदी आ। दुनिया जी बाहि खे कहिड़ी ताक़त आ उनखे साड़े। मुंहिंजा अल्लाह मां मुआविया में उस वक़्त भी मोहम्मद का कुम्मी था और मैं आज भी इसी मोहम्मद का कुम्मी हूँ। अम्मा आयशा के कपड़ा मोटाए दिने वरी चेस अम्मा भला मुझे रहमतुल आलमीन नबी साईं जा तो वटि न मुबारक आहिनि न आहिनि? अम्मा आयशा चयो हा मुआविया मां आखिरी टाइम ते हुजूर साईं जा न मुबारक कटे शीशे में जमो करे रखिया। अम्मा आयशा के फरमायो हज़रत मुआविया अम्मा जेके पैसा चवे मां ॾियां, जेका मिल्कत चवे मां ॾियां, ये हुजूर साईं जा न मांखे ॾे। अम्मा आयशा थी चवे न ये मां पंहिंजे लाइ रखिया। मुआविया ॾाढा इलाज कया। अल्लाह केॾो त प्यार आहे। मुआविया तो चवेसि ओ मुंहिंजी अंबड़ तूं मुंहिंजी अंबड़ आ, छो त अल्लाह क़ुरान में चयो आहे नबियनि जूं घर वारियूं बि असां मोमिननि जूं अंबड़ियूं आहिनि। अम्मा मां तुंहिंजो बच्चो आ। अम्मा जॾहिं बच्चो पंहिंजी माउ खे हथ ॿधी इलाज कंदो आहे त माउ परची पवंदी आहे। अम्मा मां तुझे कदमनि में रोई करे भी तोखे परचाए चवां थो अम्मा तू मुंहिंजी जीजल आ। अम्मा मां हुजूर साईं जो आशिक तमाए, अम्मा मूंखे ॾे। आखिर अम्मा अमीर हज़रत अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे अखियुनि मों लुड़क वही आया। अमीर माविया जे इश्क रिसालत के ॾिसी करे नबी साईं जा न भी ॾेई छॾियसि। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मुआविया आखिरी टाइम ते वसियत कई पंहिंजे घर वारनि खे जॾहिं मां वफ़ात करे वञा त मांखे चादर भी रसूलुल्लाह जी कफ़न में ॾिजो ऐं हुजूर साईं जा न मुबारक मुंहिंजे सीने ते रखी बंदि करे छॾिजो। पुछण वारा पुछंदा मुआविया छो कब्र में नबी साईं जा न तो खणी वञे? चे मांखे अल्लाह जो खौफ थो थिए मतां कब्र में सवालनि जा जवाब न ॾेई सघां त मां मलाइकनि खे चवंदमि मैं उस वक़्त भी मोहम्मद का कुम्मी था और मैं आज भी इसी कब्र में मोहम्मद का कुम्मी हो। मलाइको मां उन नबीअ जो ग़ुलाम आ, नौकर आ, जंहिंजूं ॿ निशानियूं खणी आवां। नबी साईं जा न भी मां वटि अथव, नबी साईं जी चादर भी मां वटि अथव। एडे आशिक रसूल के दुनिया जा मानू घट वता ॻाल्हाइनि। अल्लाह इन जी ज़ुबान के पाक करे। मुसलमानों असां तव्हांखे बददुआ ॾियण न आया आहियूं, असां दुआ ॾियण आया आहियूं। सहाबा जा नौकर बणिजी वञो, आल बेतन जा नौकर बणिजी वञो, मिठड़े मोहम्मद जी शफाअत मिलंदव, जन्नत जो दर जल्दी नसीब थींदव।
अचो ताणे आखिर में बस 15 मिनट मेराज जी कुछ झलकी ॿुधायां। मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब मांखे इशारो ॾेई वियो, शाह साहब अधु मेराज मां पढ़ी वियो आहियां, अधु मेराज तूं ॿुधाई जाए। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं मेराज जी रात मुंहिंजो सोणो मोहम्मद अर्शन ते वियो, कायनात जो नबी जॾहिं अर्शन ते पहुतो, अल्लाह साईं फरमायो मुंहिंजे महबूब खे, ओ कायनात जा सरदार, मां फर्शन तो घुराए जुतीअ सां अर्शन ते आंदो तमाए। यार यार सां मिलंदो आ तोहफ़ो खणी वेंदो आ, दोस्त दोस्त सां मिलंदो आ तोहफ़ो खणी वेंदो आ। मुंहिंजा सोना नबी लोलाक जा सरदार, मां अल्लाह जे लाइ तोहफ़ो कहिड़ो खणी आयो आहियां? चो सुभान अल्लाह। अब असां शिकारपुर वारा पंहिंजे यारनि सां मिलण वेंदा आहियूं त असां शिकारपुर जी मशहूर शइ खणी वेंदा आहियूं। असांजी मशहूर शइ कहिड़ी आहे? खटाण, अचार। असां पंहिंजे यारनि ॾे इहो तोहफ़ो खणी वेंदा आहियूं। हाँ, छो त तोहफ़े ॾियण सां मोहबत वधंदी आहे। खटाण ॾींदा आहियूं त वरी हो यार वरी असांखे ॿियो तोहफ़ो ॾींदा आहिनि। पर यादि रखो, कंहिंखे तोहफ़ो ॾियो त लालच न रखंदा कयो त हे बि मूंखे ॾे। तोहफ़ो ॾियो, पोइ अॻिले जी मर्ज़ी आहे ॾे ई न ॾे। अल्लाह अकबर। रते तेरे में वाइस पियो कयां।